ठट्टे जे अमन जूं दावाऊं धूड़। गंदरा मोहल्ले ठट्टे में माउ जे अॻियां अंसर आम बदमाश दादागीर पुलिस एहलकार नौजवान जी निड़ीअ ते चढ़ी क़त्ल करण जी कोशिश करे रहियो आहे। ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन आला हुकाम खां मुतालबो करे थी त इन वाक़िए जी जांच थियण घुरिजे त अगर इहो शख़्स कंहिं केस में मुलविस आहे त उन खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन ते कानूनी कार्रवाई कई वञे। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।